अस्सलामुअलैकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां आहियां फौज़िया एजाज़। नज़र विझंदासीं हिन वक़्त जी हेडलाइन ते। इदारों के खिलाफ जो अदारे हमारी जान है, कभी इदारे के खिलाफ बात नहीं। इस्लामाबाद हाई कोर्ट में शहबाज गिल जी जिस्मानी रिमांड खिलाफ दरख्वास्त ते ॿुधणी। अदालत पुलिस खे नोटिस जारी करे छॾिया। जेल सुप्रीडेंट मंझंदि 3 वॻे अदालत तलब। हाई कोर्ट जे वक़्ती चीफ जस्टिस आमिर फारूक दरख्वास्त ते ॿुधणी कई। दरख्वास्त गुज़ार जे वकील मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त एडिशनल सेशन जज कानून जे अंदरि ॾिनल रहनुमाई जे पोइवारी नाहे कई। शहबाज गिल जे वकील पारां मुलाक़ात जी इजाज़त ॾियण जी बि इस्तदा। शहबाज गिल जो पिम्स अस्पताल में इलाज जारी। पीटीआई अॻवान लीसीटी स्किन मुकम्मल थियण बाद ॿीहर पिम्स अस्पताल जे कार्डियो वार्ड में दाख़िल कयो वियो। तिबी मुआइने लाइ जुड़ियल मेडिकल बोर्ड जे मेंबरनि जो तादाद 6 मां वधाए 6 कयो वियो। डॉक्टरनि पारां शहबाज गिल खे फ़िलहाल अस्पताल में रखण जो मशवरो। डॉक्टर्स ॿीहर शहबाज गिल जो तिबी मुआइनो कंदा। डॉक्टरनि जी दावा आहे त शहबाज गिल खे दम ऐं फोबिया जो मर्ज़ आहे। लाॻापियल डॉक्टरनि खां सवाइ शहबाज गिल सां मुलाक़ातुनि ते पाबंदी लागू। इस्लामाबाद जी पिम्स अस्पताल पीटीआई जी गिरफ़्तार अॻवान शहबाज गिल जी सिहत इत्मीनान जोगी करार ॾींदे चयो आहे त खेसि दिलि जी तकलीफ़ नाहे। 5 रुकनी मेडिकल बोर्ड शहबाज गिल जो इब्तिदाई तिबी मुआइनो कयो। अस्पताल ज़रियनि मूजिब शहबाज गिल जे रत जूं टेस्टूं ऐं ईसीजी जी कई वई आहे। अस्पताल इंतज़ामिया मूजिब बेचैनी वधण सां दिलि जो धड़को तेज़ थी वेंदो आहे। साह खणण में तकलीफ़ थींदी आहे, पर शहबाज गिल खे दिलि जी तकलीफ़ नाहे। ज़रियनि मूजिब शहबाज गिल जो अॼु ॿीहर तिबी मुआइनो कयो वेंदो। मेडिकल रिपोर्ट बि अॼु ई तयारु करे शहबाज गिल खे डिस्चार्ज करण या न करण जो फ़ैसिलो कयो वेंदो। शहबाज गिल ते हिरासत में तशद्दुद थी रहियो आहे। पीटीआई अॻवान बाबर अवान चयो आहे त फोटेजिस में ॾिसी सघिजे थो त शहबाज गिल खे कीअं पिस्तल जा बट हया विया। शहबाज गिल अदालती कमरे में तशद्दुद जा निशान ॾेखारिया आहिनि। कंहिं ते तशद्दुद करे ॾोहो मंझराए नथो सघिजे। आइन जे आर्टिकल 14F खे पामाल कयो वियो। अस्पताल में बि कंहिंखे शहबाज गिल सां मिलण न पियो ॾिनो वञे। पीटीआई अॻवान असद उमर जो चवणु आहे त पूरे पाकिस्तान खे पतो आहे त शहबाज गिल खे गैर कानूनी तरीक़े सां तशद्दुद जो निशानो बणायो वियो। इलेक्शन कमीशन में तोशाखाना स्कैंडल केस में इमरान खान जी नाअहली बाबत दरख्वास्त ॿुधणी। हुकूमती इतिहाद पारां वकील ख़ालिद इसहाक़ इलेक्शन कमीशन में पेश। केस जी ॿुधणी कंदे चीफ इलेक्शन कमिश्नर चयो आहे त इलेक्शन कमीशन जे नज़र में इमरान खान अञा ताईं MNA आहे। क़ौमी असेंबली सेक्रेटरीट कमीशन खे इस्तीफ़ा मंज़ूर करे नाहे मोकिलियो। जेसीं ताईं स्पीकर पारां इस्तीफ़ा मंज़ूर करे न मोकिलियो वेंदो मेंबर खे डी-नोटिफाई नथो करे सघिजे। इलेक्शन कमीशन पारां PTI जे वकील खे दस्तावेज़ ॾियण जो हुकुम ॿुधणी 22 अगस्त ताईं मुलतवी।
हाणोकिन हालतुनि में हुक्मरानी सणाओ कम नाहे। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर ऐं अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद चयो आहे त वॾा सियासी पंडित आईंदे जे कंहिं बि सूरतहाल जी अॻकथी न पिया करे सघनि। मामला बिगाड़ ॾांहुं वधी रहिया आहिनि। ॼणनि जी रज़ामंदीअ खां सवाइ सीपेक अथॉरिटी ख़तम करण साम्राजी एजेंडा आहे। चीन ख़िलाफ़ उन कम लाइ हाणोकनि हुक्मराननि खे आंदो वियो आहे। मौसमियात खाते कराची समेत सॼे सिंध में वधीक बरसातुनि जी अॻकथी कंदे कराची शहर में अर्बन फ्लूडिंग जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो आहे। चीफ मेट्रोलॉजिस्ट सरदार सरफराज़ चयो आहे त चौमासे वारे सिस्टम जो ज़ोर बरक़रार आहे। सिस्टम जो कुझु हिसो राजस्थान ऐं सिंध जे ओभर वारनि इलाक़नि में मौजूदु आहे, जेको सॼे सिंध समेत बलूचिस्तान ताईं फैलिजी सघिजे थो। कराची में राति ताईं बरसात जो सिलसिलो वक़्फ़े सां जारी रहंदो। नवाबशाह, सखर, लाड़काणे, जैकबाबाद ऐं दादूअ में मींहुं 20 अगस्त ताईं जारी रहण जो इम्कान आहे। बलोचिस्तान में 21 अगस्त ताईं बरसात जो सिलसिलो वक़्फ़े सां जारी रहंदो। हैदराबाद, छठे, बदीन, उमरकोट, थरपारकर, मीरपुर खास, सांगड़, नवाबशाह, टंडे, अलहयार समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वक़्फ़े सां जारी तेज़ मींहुं तबाही मचाए छॾी। हेठाईं वारा इलाइक़ा ऐं रोड रस्ता पाणीअ हेठि अची विया। फ़सुलनि खे कापारी धक। कराचीअ खां हैदराबाद वेंदे बोर्ड जे वहिकिरे सबबि मलीर नदी में कार समेत लुढ़ी वियल हिक ई ख़ानदान जे 6 भातियुनि समेत 7 ॼणनि जो पतो न पियो। रेस्क्यू अख़्तियारनि मूजिबि बोर्ड में लुढ़ी वियल गाॾी तबाह थियल हालत में हथ कई वई आहे। लापता माण्हुनि जी ॻोल्हा जारी आहे। कार जे ड्राइवर जे भाउ जो चवणु आहे त संदसि भाउ हैदराबाद वञी रहियो हुयो। हिकु कुटुंब खेसि खणी वञण जो चयो। थधी नाले में ॿुॾी वियल हिक औरत जो मड़हथ 3 ॿारनि खे बचाए वियो। बलोचिस्तान में बरसातुनि ऐं ॿोॾुनि तबाही मचाए छॾी। वधीक 6 ॼणा हयातियूं विञाए वेठा। फौतियुनि जो अंग 202 थी वियो। पीटीए में मौजूदु बलोचिस्तान में बरसातुनि सबबि हिन वक़्त ताईं फौत थियलनि में 96 मर्द, 48 औरतूं ऐं 58 ॿार शामिल आहिनि। फौतगियूं बोलान, कोयटा, ज़ोब, दुकी, खुसदार, कोहलू, केच, मस्तोंग, हरनाए, किला, सैफुल्ला, पशीन ऐं सिब्बी में थियूं आहिनि। 2 लख एकड़नि ते बीठल फ़सुलनि खे बि कापारी नुक़सान रसियो आहे। खैबर पख्तूनख्वा में बरसातुनि दौरान 6 ॼणा फौत थी विया। सूबाई डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी जो चवणु आहे त बरसातुनि सबबि मुख़्तलिफ़ हादसनि में 6 माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। 20 घरनि खे जुज़वी नुक़सान रसियो आहे। समूरनि ज़िलनि में ज़िलई इंतिज़ामिया बंदि पियल रोडनि खे बहाल करण लाइ सरगर्म।
इंटरबैंक में डॉलर वरी महांगो, रुपए जे क़दर में घटाई। इंटरबैंक में डॉलर 1 रुपयो 12 पैसा महांगो थी वियो। डॉलर जी इंटरबैंक में क़ीमत 216 रुपया थी वियो। रेती भरसा पुलिस ऐं फोरन में मुबैना मुक़ाबलो, हिकु मुबैना फोरू मारिजी वियो। पुलिस मूजिब नसीर शाख भरसा पुलिस ऐं फोरन में मुक़ाबलो थियो। फायरिंग जी ॾेवठ में हिकु मुबैना ॾोहारी मारिजी वियो। पुलिस मूजिब मारिजी वियल ॾोहारीअ जी सुञाणप न थी सघी। ज़रियनि मूजिब मारिजी वियल फोरूअ जो तालुक़ कंदकोट सां आहे ऐं मुख़्तलिफ़ केसनि में पुलिस खे घुर्बल हो। अफगानिस्तान जी राजधानी काबुल जी मस्जिद में धमाको, 21 माण्हू मारिजी विया, 41 ज़ख़्मी। धमाको निमाज़ दौरान थियो। घर पासे वारनि इमारतुनि खे बि नुक़सान। कंहिं बि ग्रुप ज़िम्मेवारी क़बूल न कई।